ब्रह्म स्वरूप साहिब की जय। दास सब तेरी आस, तुम माता पिता हम बालक तेरे, तुम्हारी कृपा में कोई न जाने तुम्हारा अंतर, ऊंचे से ऊंचा भगवंत सर्व सुमरी तुम्हारी सुतरकारी, तुमसे होवे सुभाग्यकारी, तुम्हारी गत नत तुम्ही जाने, नानक दास सदा कुर्बानी। वाहिगुरु तुम्हारी गत नत तुम्ही जाने, नानक दास सदा कुर्बान। वाहिगुरु वाहिगुरु वाहिगुरु। अरदास अरदास तुमरास सवेरे की अरदास, आदि की अरदास गुरचुप माफ। चार पादी सुख सा गुजारा तब चार पादा सुख सा गुजार जो, अच्छे प्रयत्न सा गुजार जो, सुबह जो कुमत पट जो, सही संत रामदास साहब सब श्रवण राम साहब, संत बाबा हरदास राम साहब, परोपकारी भगवान बाबा गेला राम साहब। तमाजी मेरा सा मंडली बदलती रहे, मेला लगता रहे, लेकिन चढ़ते रहन, राम जा प्यारा खाईंदा रहन, इहाई मेरो कजो साई, जेकर तुंहिंजो नाम ते तो पाज करा, तू थंबो तो थोड़ी चपड़ ॾिनी छाम, आम गुजारो काम जो मालूम तो के सबकी, उतर खाती आनंद सूदो सावल शाम, वंचड़ ससावा त्या सावच लगाओ, वांच चमेली टकरे चाका पकड़ वाली का, तिरंदो तारा सत्य ऐसे नरंदो पाओ, एडो सावल शाह जुड़ींदो दान संगत के, जुड़ारी वाले दातार, जुड़ींदो दान संगत के, जुड़ारी वाला दातार, जुड़ी वाला राम, सुन लायो तो जागियो, जागे लायो तो सजो, जो पहने बिछड़ी संगत के ला, जिस सवाली तांजे दर जाओ, गुरु गरीबन निवास रखने पानी मिला, सूदिया सुल्तान कर मुश्किला सान, देख न मेरा अवगम तेरा नाम जपाइंदा, एवरगारियों के जेल में खाली विचारीदा, बराबर ऐसा जान के दरो गोद में शीश, बछड़ी अपनी जान के प्रभु रक्षा करो जगदीश, दासी अपनी जान के प्रभु रक्षा करो जगदीश। बाबत साईं जल का वारा जाने,
तव्हांजी सेवादारी तव्हांजो सत्संग करायो आहे तव्हां उन्हनि खे हर हिकु हाल में अची करे साथ ॾिनो आहे उन्हनि जी सिहत जी रक्षा कई आहे इन करे तव्हांजो शुक्र मनाइण लाइ उन्हनि सत्संग कयो आहे बाबा पंहिंजी रहमत हमेशह उन्हनि जे मथां ईअं ई बणाए रखिजो बोल गोदरी वारे घनश्याम की जेका बि संगत जे टाइम कढी करे तव्हांजे सत्संग जी मौज मचाइण आई आहे शान वधाइण आई आहे सभिनी खे बाबा गुज में गंढी उन्हनि जा कारज रास कजो बोल बाबा अरदास राम साहिब की असां नंढड़ा हूंदासीं मंदिर वेंदासीं जेठा अंकल जी अरदास पढ़ंदा जेका हाणे पढ़ीसीं अंकल पे सिखाई वो अरदास रोज ॿुधी 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 यादि पइजी वई हाणे अंकल साम्हूं बीठा हुया त यादि पियो अचे वई ध्यान सां ॿुधंदासीं भई यादि पियो अंकल कंदा न डेली बोल गोदरी वाले घनश्याम की वॾियूं वॾियूं मुसीबतूं आयूं अंकल जे मथां लेकिन नेम पंहिंजो रखियो मंदिर में ऐं बाबा हर हिकु हाल में अची करे साथ ॾिनो कोर्ट केसिस भी थिया पर नेम न छॾियो अम्मा बि चवंदी मुंहिंजी नानी भई ॾिस अंकल कीअं पंहिंजो नेम रखी करे अचनि था मंदिर में त बाबा बि उन्हनि खे छॾींदो कोन सभई मिली करे बाबा खे इहा ई अरदास करूं त पंहिंजे दर ते सभिनी खे सभिनी जे मथां महर कंदा रहनि सभिनी जा दुख दूर कंदा रहनि आशीर्वाद जो सुहिणा सतगुर तो दरमाई दीरमा आशीर्वाद जो सुहिणा बाबल तो दरमाई दीरमा तो दरमाई दीरमा जन्म में बाबा तेरी दीरमा आशीर्वाद जो तो दरमाई दीरमा तो दर अच्छा सारी जिंदगी मुखे रोके सके ना कोई पाबंदी तो दर अच्छा सारी जिंदगी मुखे रोके सके ना कोई पाबंदी तुझे आया तुझे रंगत क्यों लाए जग में दिया क्यों लाए जग में दिया जन्म में बाबा तेरी रहा तो लाए जग में दिया जन्म में बाबा तेरी रहा आशीर्वाद जो सुनेरा सतगुर तो दरमाई दीरमा आशीर्वाद जो सुनेरा सतगुर तो दरमाई दीरमा अमृत वेले उसी नाम जपना मीठा सजा बाबल माती जो जान दया अमृत वेले उसी नाम जपना मीठा सजा बाबल माती जो जान दया तेरी मस्तिया में मस्त रामा तेरी मस्तिया में मस्त रामा दुनिया सजी ना बुलाए चला दुनिया सजी ना बुलाए चला जन्म में बाबा तेरी रहा दुनिया सजी ना बुलाए चला जन्म
मुझ के मुझी अरदास गुरु दान जय मुखे सतगुरु दम ही निकले तुझे चरण में दम ही निकले तुझे चरण में बस इयो ही वरदान गुलाम बस इयो ही वरदान गुलाम जन्म में बाबा कहीं रहा बस इयो ही वरदान गुलाम जन्म में बाबा कहीं रहा आशीर्वाद जो मेरा सतगुर तो माई जी रहा आशीर्वाद जो मेरा बाबल आशीर्वाद जो मेरा सतगुर तो माई जी रहा बोल बाबा हरदास राम साहिब की जय तो दर मां ईंदी रहा ऐं छा छा अची करे घुरूं नामदान ॿियो अमृत वेलो हिकु दफ़ो असां घर में पाण में ॻाल्हायूं पिया भई अमृत वेलो माना सुबुह जा 3 थिया हुजनि अगरि केरु जाॻियल हूंदो आहे त लक्ष्मी माता प्रसन्न थींदी आहे ऐं उन्हनि जे घर में बरकत ईंदी आहे भई 3 बजे ॾाढो सुठो मुहूर्त हूंदो आहे त मुंहिंजो बेबू कबीर बि वेठो हो असां पाण में ॻाल्हायूं पिया भई 3 बजे जेको बि उथंदो आहे हुनजा कम रास थी वेंदा आहिनि त कबीर चए थो अरे मैं तो सोता ही 3 बजे हूं भई मां जाॻियल हूंदो आहियां 3 बजे ताईं बोल गोदरी वारे घनश्याम की असां खिलूंस पिया भई हाँ तेरे को भी बरकत मिलेगी तो 3 बजे सोता बोल गोदरी वारे घनश्याम की त सभई छा छा घुरंदा बाबा खां हिकु चयो अमृत वेलो ॿियो सुमत ॿियो पंहिंजे भॻतीअ जो दान ॿियो छा घुरंदा बरकत माता पिता जी सेवा ॿियो छा घुरंदा सुठी सिहत बरकत सुठी सिहत ऐं घर में सुख शांती त हर हिकु शइ बाबा वटि मिलंदी आहे पर असांखे वठण न वेठी अचे रोज़ वेंदासीं त रोज़ मिलंदो हफ़्ते में हिकु ॾींहुं वेंदासीं त हिकु ॾींहुं मिलंदो साल में हिकु दफ़ो वेंदासीं त असां 365 ॾींहुं वञूं त असांखे 365 शयूं मिलंदियूं त सभई मिली करे छा चयूं सभु कुझु मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां सभु कुझु मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां सभु कुझु मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां सभु कुझु मिलंदो आहे बाबल दर तां सतगुर दर तां बाबल दर तां सतगुर दर तां बाग मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां तारीफ़ जो बाबल मिलंदो मुंहिंजे बाबल दर तां सभु कुझु मिलंदो आहे कोई घुरे तो पुट चोलीअ में कोई घुरे तो टोलीअ में हर सुख मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां हर सुख मिलंदो आहे मुंहिंजे बाबल दर तां कोई जवे दूर जन में जाओ कोई